अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमें से जायो मेराज टीवी न्यूज़ यहाँ है रुखसार पमहर। सबका पर एक नज़र हेडलाइंस दे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज पे अटैक हुआ है सर। कराची में पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज से दहशतगर्दन जो वॾो हमलो नाकाम। पुलिस रेंजर्स के जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। एक पुलिस एहलकार स्टॉक एक्सचेंज जा 2 सिक्योरिटी गार्ड शहीद। पुलिस जो चवण है तो दहशतगर्दन वटि जदीद हथियार हुआ। वॾी मिक़दार में बारूदी मवादी हथियार रखाया आहिनि। दहशतगर्द जंहिं गाड़ी में आया हुआ उहा भी कब्जे में वठी छॾी आहे। सर्च ऑपरेशन खां पोइ स्टॉक एक्सचेंज की इमारत के क्लियर करार ॾिनो वियो। डीजी रेंजर्स मेजर जनरल उमर अहमद बुखारी चयो आहे तो फ़क़त 8 मिनटन में समूरन दहशतगर्दन के मारे छॾियो ऐं दहशतगर्दन के हदफ हासिल करण न ॾिनो। स्लीपर सेल्स खां सवाइ अहिड़ो हमलो मुमकिन ही न हो। भारतीय एजेंसी राह जी बौखलाहट सभिनी जे साम्हूं आहे। कराची पुलिस जे सरबराह गुलाम नबी मेमन चयो आहे त घबराइणो न आहे, अहिड़नि वाक़िअनि जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं कंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त कराची में सिक्योरिटी इदारनि जे एहलकारनि बहादुरी सां दुश्मननि जो मुक़ाबिलो कयो ऐं स्टॉक एक्सचेंज ते हमलो नाकाम बणायो। क़ौम खे पंहिंजे जवाननि ते फ़ख़्रु आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां बि वाक़िए जी मज़म्मत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत बजट मंज़ूर कराइण खां पहिरीं अवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो आहे। वज़ीर आज़म माफ़ी वठे त हुन मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। ही जमायत पाकिस्तान ते एॾो ज़ुल्म करे पोइ बि पाण खे तहरीक इंसाफ़ कीअं चवे थी। वज़ीर आज़म बेनज़ीर खे शहीद नथो चए सघे पर उसामा बिन लादेन खे शहीद चवे थो। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾिए ऐं घर हलियो वञे। सिंध में कोरोना वायरस वधीक 74 ॼणनि खां हयाती खसे वठी। सूबे में वायरस सबबि फोट थींदड़नि जो अंग 1343 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1539 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग 81,955 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कराची में 699, हैदराबाद 93, घोटकी 76, सखर 74 ऐं मीरपुर ख़ास में 34 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। गंडू अलहार में 32, जैफाबाद 28, सांखड़ी शहीद बनज़राबाद में 23 केस रिपोर्ट थिया। लाड़काने में 22, कंबर ऐं शिकारपुर में 19, दादू 13 ऐं उमरकोट में वधीक 12 केस ज़ाहिर थिया। बदीन ऐं नौशर फिरोज़ में 9, सिजरावल 6 ऐं मोहम्मद खान में 5 नवां केस साम्हूं आया आहिनि। ठठे में 4, कश्मीर ऐं मचियारी में वधीक हिकु केस रिपोर्ट थियो। वाई बांधी लॻ पाई कुंभ ते तफ़रील लाइ पहुतल 3 नौजवान बुरी फोट थियलनि में अब्दुल्ला लाशारी, सज्जाद जमाली ऐं ज़ाहिर जमाली शामिल। स्विगी एक्सप्रेस जे जवाबदार हथां चाल क़तल। ॻोठ सिंघारशर में मामूली ॻाल्हि तां वहीद शर पंहिंजी घरवारी सायरा खे क़तल कयो।